जिए लतीफ़, जिए शाह सचल सामी जी ॿोली। नओं न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रीन जी अव्हां जे ख़िदमत में हाज़िर आहियां। जय झूलेलाल। लाल साईं झूलेलाल जो चालीहो हली रहियो आहे। अव्हां सभिनीनि खे चालीहे जूं वाधायूं हुजनि। दूल्हा दरिया शाह सभिनीनि ते महिर जा मींहं वसाए। अॼु जे प्रोग्राम तहत रख झूलण ते असां पारू चावला ते ख़ासि प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं। ही उनवान संदसि हिक किताब जे उनवान तां प्रोग्राम जो उनवान खयो आहे। लाल साईं जी उहा उपासक हुई। दादा राम पंजवाणी सां सॼियूं रातियूं जेके आहिनि चौकी ऐं सिंधियत जे हलचल सां उहा जुड़ियल रही। त असां हिन प्रोग्राम तहत संदसि धीअरुनि शोभा लालचंदाणी ऐं बरखा खुशालाणी जे यादियूं पंहिंजूं पेश कंदियूं। इन खां सवाइ संदसि ॾोहिटी अमृता बि पंहिंजा तासरात पेश कंदी। पारू चावला जे आवाज़ में असां कुझु कलाम अव्हां जे ख़िदमत में प्रोग्राम में पेश कंदासीं। हिन प्रोग्राम तहत असांखे गुज़िरियल प्रोग्राम जे परसराम ज़िया जे प्रोग्राम बाबति काफ़ी जेके आहिनि से राय असांखे मिलिया आहिनि। उन्हनि जा असीं शुक्रगुज़ार आहियूं जेके असांजा सब्सक्राइबर आहिनि, जिन जे साथ ऐं सहकार सां असां साबित क़दम थी करे विख अॻिते वधाए रहिया आहियूं ऐं झूलण जी महिर असां ते ज़रूरु रहंदी। चालीहो हली रहियो आहे। हिकु दफ़ो वरी अव्हां सभिनीनि खे लाल साईं झूलेलाल जे चालीहे जूं वाधायूं हुजनि। त अचो हींअर जेको आहे हिन सिलसिले खे अॻिते वधायूं। रख झूलण ते दर ते ओ दूल्हा तुंहिंजे दर ते आयुसि खणी सुवाल, भला करीं को भाल, तूं त भरी पांदू पेनार जो। मुंहिंजा लाल साईं तेरा लाल साईं, ओ दूल्हा लाल साईं, ओ झूलेलाल साईं, सभिनि जी आस पुॼाईं, बेड़ा बन्ने लाई, दर तुंहिंजे तां साली मोटे की न कॾहिं बि ख़ाली। लाल की न कॾहिं बि ख़ाली, मुंहिंजा लाल साईं, ओ तेरा लाल साईं। दुख उन्हनि जा दूर थियनि जे तोसां लेव लॻाइनि दाता, तोसां लेव लॻाइनि, ओ दुख उन्हनि जा दूर थियनि जे तोसां लेव लॻाइनि, तोसां लेव लॻाइनि, ध्यान सां जेके तोखे ध्यान मन जूं मुरादूं पाइनि, मन जूं मुरादूं पाइनि। सुखनि वारी सध मतां का मूसी करे, सुखनि वारी सध मतां का मूसी करे, अंदरि जिने अधु ॾूंघर से ॾोरींदियूं। नओं न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रीन जी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। सिंधी ॿोलीअ लाइ ॾूंगर ॾोड़ींदड़ शख़्सियत दीदी पारू चावला जे सिंधियत जे हलचल, सिंधी ॿोली ऐं आवाज़ी कल्चर सां वाबस्तगी ऐं पोरे जो ज़िक्र कंदासीं। प्रोग्राम जो उनवान रख झूलण ते लेखिका जी किताब जो ई उनवान आहे। इन तां खयो आहे। कलंदर जी नगरी सेवण शरीफ़ में 19 जुलाई 1932 ते संदसि जनमु थियो ऐं 14 अगस्त 2016 ते हिन फ़ानी जहान खे अलविदा कयो। दादा राम पंजवाणी सां सिंधियत जे हलचल सां सरगर्म तौर जुड़ियल रही। रूहानी राग जी ख़ुशबू सां महतर लाल साईं जा भॼन हुजनि या वरी शाह सचल जा कलाम, सामी जा श्लोक, ॾोहीड़ा कलाकनि जा कलाक पेश करे
वजद में अची महफ़िल खे रूहानियत जे रंग में रंगे छॾे। आवाज़ी कल्चर जे हलचल में पंहिंजे जीवन साथी ठाकुर चावला सां ॿांह ॿेली थी बीठी। अदबी मैगज़ीन सिपूं टिमाही जी प्रूफ ॾिसण जी जवाबदारी हुन पाण मथां हमवार कई। मां जॾहिं बि संदन रिहाइशगाह ते वयसि त मूं खेसि कम में मसरूफ़ ॾिठो। संतनि जे महर हुन मथां रही। राति जे पोएं पहर खां पिरह फुटीअ ताईं अंदर जे उद्मनि खे पई कलम बंदि कंदी हुई। सारी राति सुभान जागी जिन यादि कयो, उनजी अब्दुल लतीफ़ चए मिठीअ लधो मान कोड़े कन सलाम आगे अची उनजे। पाण पंहिंजे हिकु दोहे में फरमाए थी, विरले जीव जहान में आहे सुञातो पाण। विरले जीव जहान में आहे सुञातो पाण, गोबिंद जो सुमरण करे लोचे लधी खाण। संदसि अदबी सरमाए ते नज़र विझंदासीं। रख झूलण ते, झूलण जा गीत ऐं पंजड़ा, ॻाल्हि मां ॻाल्हि, 365 ॾींहं, साहिड़ लहज संभार, चूंड कलाम, दृष्टांत दृष्टांत, चूंड सिंधी कलाम ऐं ॾोहीड़ा, 70 मणका, खिलू ऐं खिलाओ, आओ अकेली, सिंधी ॿोलीअ रोई ॾिनो, साहिड़ लहज संभाल, जीअरे लाहे जंजीर ऐं ॿिया किताब शामिल आहिनि। पारू ऐं ठाकुर चावला जूं ॿई धीअर शोभा लालचंदाणी ऐं बरखा खुशालाणी पंहिंजे पीउ माउ जे विरसे जी वारसी करे रहियूं आहिनि। शोभा अॼु जे प्रोग्राम में पारू दीदीअ जी कविता पेश कंदे खेसि यादि कयो आहे त ॿिए तरफ़ बरखा नओं नियापो तहत के यादियूं असां सां वंडियूं आहिनि। बरखा पंहिंजे पीउ जो किताबु ठाकुर चावला जे कहाणियुनि जो किताबु अंग्रेज़ी में तर्जुमो कयो आहे। संदसि ॿाराणे अदब जो किताबु बि अची चुको आहे, जंहिं ते खेसि इनाम सां नवाज़ियो वियो आहे। पंहिंजी माउ जूं यादियूं वञींदे चयो त मम्मी जी सोच तमामु घणी अॻियां हुई, जेको असां सोचे न सघंदा आहियूं। ऐं संदसि वॾी धीअ शोभा लालचंदाणीअ जा ठाकुर चावला ऐं पारू चावला जे अदबी मैगज़ीन सिपूं ऐं हिंदवासी खे सिंधी ॿोली जे चाहकनि ताईं उहा पहुचाए रही आहे। सा दीदी पारू चावला जी कविता हिन प्रोग्राम में पेश करे रही आहे। उन बाद बरखा जेके यादियूं वंडियूं आहिनि से अव्हां सां वंडींदासीं ऐं ॻाईंदड़ फ़नकारा पारू चावला जे आवाज़ में कलाम पेश कंदे संगीत जे सुहाने सफ़र में हम सफ़र अव्हां खे बढ़ाईंदासीं। मम्मीअ जी शाइरी जेका मुंहिंजे दिलि जे क़रीब आहे, मूंखे ॾाढी वणंदी आहे। उनजो उनवान आहे आओ दिलबर। आओ दिलबर त करियूं प्यार हलिया वेंदासीं, लायूं दिलि तां वॾो बार हलिया वेंदासीं। पल जो भरोसो नाहे प्यारा, सुभाणे अचे न अचे प्यारा। आओ दिलबर त करियूं प्यार हलिया वेंदासीं। नंढपण जूं से मिठड़ियूं ॻाल्हियूं, रुसण ऐं पड़चण वारियूं ॻाल्हियूं। आओ दिलबर त करियूं प्यार हलिया वेंदासीं। जीवन जो अहिड़ो मोड़ आयो, प्यार करण में हिजाब आयो। आओ दिलबर त करियूं प्यार हलिया वेंदासीं। दिल में अञा बि आहिनि अरमान, दिल में अञा बि आहिनि अरमान। आऊं वञा तोतां थी कुर्बान। आओ दिलबर त करियूं प्यार हलिया वेंदासीं। महिरबानी। नमस्ते मीना जी। असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां हर साल मम्मी दादा ॿिन्ही खे ज़रूरु यादि कंदा आहियो। हिन साल बि 19 जुलाई मम्मी जो बर्थडे आहे ऐं तव्हां मम्मी खे यादि कयो आहे। मम्मी जे बारे में छा चइजे। शी वॉज़ आवर फैमिलीज़ वन वैन आर्मी। जेको अॼु असां आहियूं, जेको मां आहियां, जेको ॻाल्हाए वेठी, लिखां थी, पढ़ां थी, एवरीथिंग इज़ बिकॉज ऑफ मम्मी। मम्मी असां सां नंढे हूंदे खां ॾाढी स्ट्रिक्ट हुई, पर वी न्यू हुनखे हुनजो मन ॾाढो कोमल आहे। दवा कढंदी हुई जीअं असां सुधरूं, जीअं पाण खे संभालियूं
ऐं वरी थधी थी वेंदी हुई। शी वॉज अ सेल्फ स्टार्टर, सभु पंहिंजा कमु पाण वेही कंदी, कॾहिं गुरमुखी सिखंदी, कॾहिं कलाम लिखंदी, कॾहिं भॼन सिखंदी, कॾहिं कविताऊं लिखंदी, राति भर जागी करे लिखंदी हुई, पर असां कॾहिं ध्यानु न ॾींदा हुआसीं। हाणे सोचूं था कि मम्मी अकेलो सभु कमु कीअं कंदी हुई, बिकॉज शी वॉज अहेड ऑफ हर टाइम्स। हुनजी सोच ॾाढी अॻियां हुई, जेको असां पुॼी न सघंदा हुआसीं। ऐं तव्हांखे वाधायूं आहिनि, तव्हां हीउ नओं नयापो प्रोग्राम ॾाढो सुठो ठाहे रहिया आहियो ऐं सभिनी लेखकनि, शाइरनि, साहित्य सभिनी खे संभाले वेठा आहियो ऐं सभिनी खे सुठी ट्रिब्यूट ॾींदा आहियो। थैंक यू। जय झूलेलाल। कांगा कांगा ओ कांगा, कांगा कांगा ओ कांगा, हाल त मोहिनी असंदो, हाल त मोहिनी असंदो, रोई ॿुधाए जे हो तखे, रोई ॿुधाए जे हो तखे, कांगा कांगा ओ कांगा, कांगा कांगा ओ कांगा, मुँह मिसकीन जी मिंथ खणी मन, मुँह मिसकीन जी मिंथ खणी मन, हथ ही मुंहिंजो कांगा खणी वञ, हथ ही मुंहिंजो कांगा खणी वञ, पढ़ी ॿुधाए जे हो तखे, पढ़ी ॿुधाए जे हो तखे, कांगा कांगा ओ कांगा, कांगा कांगा ओ कांगा। परदेसन खां पंधड़ा पुछाए, परदेसन खां पंधड़ा पुछाए, जल्दी मोट जे मुहिब मञाए, जल्दी मोट जे मुहिब मञाए, रोई रिझाए जे हो तखे, रोई रिझाए जे हो तखे, कांगा कांगा ओ कांगा, कांगा कांगा ओ कांगा। पारू चावला जी वॾी ख़ूबी इहा हुई जो खेसि बेशुमार ॾोहीड़ा बर ज़बान यादि हूंदा हुआ। मूंखे गोवा जी इहा हसीन शाम यादि अचे थी जॾहिं हुन कलामनि ऐं ॾोहीड़नि जी वर्खा करे महफ़िल खे ख़ुशगवार रंग में रंगे छॾियो। दिल्ली जे मारवी तंज़ीम जे सेमिनारनि में पारू दीदी ऐं ठाकुर चावला जो हमेशह साथ सहकार असांखे मिलियो। इहो रिश्तो शोभा ऐं बरखा ॿई भेनर निभाईंदियूं पियूं अचनि। पारू चावला जो लाड़ो सूफ़ी मत ऐं राग रंग तरफ़ हो। ठाकुर चावला ऐं पारू चावला न सिर्फ़ु जीजल सिंध जो यादगार सफ़र कयो पर सूफ़ी संतनि जे दरगाहुनि ते बि अक़ीदत जा गुल पेश करे सजदो करे आया। पारू चावला शाह साईं जे ॾोहीड़नि सचल जे बैतनि ऐं सामी जे श्लोकनि जूं कैसेटूं ऐं सीडियूं तयारु कराए सूफ़ी संतनि जे वाणीअ खे आम ताईं पहुचाइण लाइ पाण पतोड़ियो। संदसि शख़्सियत जो हिकु ॿियो पहलू खरो खरो चवणु बेबाक। पारू चावला खे मिलियल अवॉर्डनि जो कहिड़ो ज़िक्र करियां। कंजूसाई सां ॾिनल इहे इनाम कंहिंजे पूरे जो उजूरो नथा थी सघनि। साहित्य अकेडमीअ तरफ़ां खेसि ट्रांसलेशन ते हिकु अवॉर्ड सां नवाज़ियो वियो। संदसि ॾोहिटी
अमृता खे पंहिंजी नानीअ वटां गीत संगीत जी प्रेरणा मिली आहे। नओं न्यापो तहत अमृता माज़ीअ जी झरोकनि मां पंहिंजूं यादियूं जेके आहिनि से वंडींदे चयो त मम्मी पार्वती चावला, जंहिंखे प्यार मां सभु पारू चावला चवंदा हुआ, शख़्सियत न भले पंहिंजो पाण में इंस्टीट्यूशन हुई। मौसीकार सी अर्जुन जी मौसीक़ी में तरतीब ॾिनल पारू चावला के यादगार कलाम बि ॻाता आहिनि। अमृता जे तासरातनि खां पोइ कलाम पेश कंदासीं। रमज़न साण ग़ुलाम कयो अथव सॼण असांखे, नस नस में हई थो मेख मुहबत जी, रमज़न साण ग़ुलाम कयो अथव सॼण असांखे। पारू चावला जी आवाज़ में हिन कलाम सां नओं न्यापो प्रोग्राम खे अलविदा कंदासीं। ईंदड़ प्रोग्राम ताईं मां बीना श्रींगी अव्हां खां इजाज़त वठी रही आहियां। साथ सलामत। श्रीमती पार्वती ठाकुर चावला, या जंहिंखे असां सभु प्यार सां पारू चावला करे सुञाणूं, मुंहिंजे हिसाब सां सिर्फ़ु हिकु शख़्सियत न हुई, पर पंहिंजो पाण में हिकु इंस्टीट्यूशन हुई। ऐं मां इहो इन करे नथी चवां छो त मां उन्हनि जी ॾोहिटी अमृता लाल आहियां, पर मां इहो जाम माण्हुनि खां ॿुधो बि हो जेके उन्हनि खां या त कुझु सिखण ईंदा हुआ या त उन्हनि सां कुझु कमु कंदा हुआ। मुंहिंजी नानी पारू चावला 19 जुलाई 1932 में ॼाई हुई, सिंध में। पढ़ण जो तमामु घणो शौक़ु हूंदो हो मम्मी खे, ऐं मां उन्हनि खे मम्मी ई सॾु कंदी हुअसि। मूंखे बि चवंदी त तूं मुंहिंजी धीअ आहीं, ॾोहिटी कोन्ही। त मम्मी खे पढ़ण जो एतिरो शौक़ु हूंदो हो जो मां उन्हनि खे 80 जी उमिरि में बि कॾहिं ईअं वेठे कोन ॾिठो। हमेशह को न को बुक किताब हथ में, को नओं किताब निकितो हुजे सिंधीअ में ऐं मम्मी न पढ़े, ईअं थी नथो सघे।